आईजी सिंध गुलाम नबी मेमण जी रिटायरमेंट खां पोइ सिंध पुलिस में आला सतही बदिलियुनि ऐं मुक़ररनि जूं तयारियूं कयूं वियूं आहिनि। एआईजी जावेद आलम ओढो खे आईजी सिंध बणाइण जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। ज़रियनि खां इहो मालूम थियो आहे। डीआईजी साउथ असद रज़ा खे बदिली करे इरफान बलोच खे संदसि जाइ ते मुक़ररु करण जो इम्कान आहे। डॉक्टर फारूक अली खे एआईजी कराची बणाइण जो इम्कान आहे। असद रज़ा खे डीआईजी सखर मुक़ररु करण जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। ख़बर मां शेर करियो नाज़रीन। आईजी सिंध गुलाम नबी मेमण जी रिटायरमेंट खां पोइ सिंध पुलिस में आला सतही बदिलियुनि ऐं मुक़ररनि जूं तयारियूं कयूं वियूं आहिनि। एआईजी जावेद आलम ओढो खे आईजी सिंध बणाइण जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। ज़रियनि खां इहो मालूम थियो आहे। डीआईजी साउथ असद रज़ा खे बदिली करे इरफान बलोच खे संदसि जाइ ते मुक़ररु करण जो इम्कान आहे। डॉक्टर फारूक अली खे एआईजी कराची बणाइण जो इम्कान आहे। असद रज़ा खे डीआईजी सखर मुक़ररु करण जो इम्कान आहे। ख़बर मां शेर करियो नाज़रीन। आईजी सिंध गुलाम नबी मेमण जी रिटायरमेंट खां पोइ सिंध पुलिस में आला सतही बदिलियुनि ऐं मुक़ररनि जूं तयारियूं कयूं वियूं आहिनि। ख़बर शेर करियो एआईजी जावेद आलम ओढो खे आईजी सिंध बणाइण जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। डीआईजी साउथ असद रज़ा खे बदिली करे इरफान बलोच खे संदसि जाइ ते मुक़ररु करण जो इम्कान आहे। डॉक्टर फारूक अली खे एआईजी कराची बणाइण जो इम्कान, असद रज़ा खे डीआईजी सखर मुक़ररु करण जो इम्कान आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कराची खां धरती टीवी जे रिपोर्टर बशीर अब्बास असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी बशीर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु मंज़र, तव्हांखे ॿुधायां त आईजी सिंध जावेद आलम ओढो खे मुक़ररु करण जो जेको आहे फ़ैसिलो थी वियो आहे। ज़रिया ॿुधाइनि पिया त वॾी जेको आहे सोच खां पोइ, घणी सोच गौर वीचार खां पोइ जेके वफ़ाक़ खे नाला मोकिलिया हुआ, उन में जेको फाइनल नालो ॿुधायो पियो वञे उहो जावेद आलम ओढो जो आहे। उनखे आईजी सिंध लॻाइण जो जेको आहे फाइनल फ़ैसिलो थी चुको आहे। जॾहिं त डीआईजी सतह ते बि ॿुधण में अचे पियो, ज़राइनि ॿुधायो आहे त डीआईजी साउथ जेको आहे असद रज़ा केतिरे अरसे खां साउथ में डीआईजी लॻल हो, उनखे बि तब्दील करण जो इम्कान ॾेखारियो वियो आहे। जंहिंमें ॿुधाए पियो वञे त इरफान बलोच खे डीआईजी साउथ मुक़ररु करण वियो वेंदो। जॾहिं त डीआईजी साउथ असद रज़ा खे जेको आहे इरफान बलोच जी जॻह ते मुक़ररु करण जो इम्कान आहे। जॾहिं त डॉक्टर फारूक अली खे कराची पुलिस चीफ बणाइण जा पिणु ज़रिया ॿुधाइनि था त इम्कान आहिनि। हिकिड़े तरफ़ डीआईजी जेको आहे डॉक्टर असद रज़ा, उनखे जेको आहे ॿुधाए पियो वञे त डीआईजी सखर मुक़ररु कयो वेंदो। हिन वक़्तु जेको आहे फाइनल फ़ैसिलो ॿुधाए पियो वञे त आईजी सिंध जावेद आलम ओढे लाइ थी चुको आहे। छो त आईजी गुलाम नबी मेमण जी रिटायरमेंट खां पोइ जेको फाइनल फ़ैसिलो करणो, हुन में आईजी जेको लॻाइणो हुयो, उन में जावेद आलम ओढो जेको आहे उनजी जेकी रस ठाही वई, उन में पहिरें नंबर ते आहे, उनखे शार्ट लिस्ट कयो वियो आहे। ऐं आईजी ॿुधाए पियो वञे त जावेद आलम ओढो खे मुक़ररु कयो वेंदो। कुझु देरि पहिरीं हिकु सोशल मीडिया ते नोटिफिकेशन जेको आहे सो गर्दिश करे रहियो हो, जंहिंमें जावेद आलम ओढो जेको आहे तरजीह कई त इहो जेको नोटिफिकेशन निकितो आहे उहो फ़िलहाल जाली आहे, उन में का बि सदाकत कोन्हे। ऐं हिन वक़्तु ज़रियनि असांखे ॿुधायो आहे त फाइनल फ़ैसिलो इहो कयो वियो आहे त जावेद आलम ओढो खे जेको आहे आईजी सिंध मुक़ररु कयो वञे। जी।